लफ़्ज़नि मां जुमिला ठाहियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा ॿारो, ही सबक ज़ालिम खे नसीहत जे लाइ पढ़ायो वियो आहे। अचो त हिन सबक खे पढ़ूं। लफ़्ज़ आहे ज़ालिम, आवाज़ अथसि ज़ालिम। तोतो मेवो खाए थो, तोतो मेवो खाए थो, तोते जो पर न पटे, तोते खे न मारे, ज़ुल्म न करे। इहो अॼु जो वीडियो। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। लफ़्ज़नि मां जुमिला ठाहियो।